वेलकम बैक। अहम खबर आहे कराची का आवाज़ शेयर कंदासीं। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारा अंचोली सोसाइटी में इमाम बारगाह जो दौरो कयो। अवांखे अपडेट कयूं पिया। अहम खबर आहे एडिशनल आईजी कराची डीआईजी ओलह ऐं ॿिया सीनियर पुलिस ऑफिसर भी साणस गॾु हुआ। सिंध जे घरू वज़ीर दौरे दौरान मुहर्रमुल हराम जी सिक्योरिटी कदमनि जो जाइज़ो वरितो। ज़िले सतह ते राब्ते खे मज़बूत करे सिक्योरिटी खे यकीनी बणायो वञे, घरू वज़ीर जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। कराची मां घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारा अंचोली सोसाइटी में इमाम बारगाह जो दौरो कयो वियो। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। एडिशनल आईजी कराची डीआईजी ओलह ऐं ॿिया सीनियर पुलिस ऑफिसर भी साणस गॾु हुआ। सिंध जे घरू वज़ीर दौरे दौरान मुहर्रमुल हराम जी सिक्योरिटी कदमनि जो जाइज़ो वरितो। ज़िले सतह ते राब्ते खे मज़बूत करे सिक्योरिटी खे यकीनी बणायो वञे, घरू वज़ीर जो अहिड़ो चवणु आहे। अवां सां अहम खबर शेयर कंदासीं। कराची का घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारा अंचोली सोसाइटी में इमाम बारगाह जो दौरो कयो वियो। अपडेट कयूं पिया अवांखे। कराची मां घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारा अंचोली सोसाइटी में इमाम बारगाह जो दौरो कयो पियो आहे। एडिशनल आईजी कराची डीआईजी ओलह ऐं ॿिया सीनियर पुलिस ऑफिसर भी साणस गॾु हुया। सिंध जे घरू वज़ीर दौरे दौरान मुहर्रमुल हराम जी सिक्योरिटी कदमनि जो जाइज़ो वरितो। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। वज़ीर दाख़िला सिंध ज़ियाउल हसन लंजार कराची जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि जो दौरो कयो आहे। वज़ीर दाख़िला जो मलीर जो जेको आहे दौरो कयो आहे, उन सां गॾोगॾु इमाम बारगाह में जेके मौजूद आलम आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। वज़ीर दाख़िला जो चवणु आहे त ही महीनो अहिड़ो आहे जो मिली करे मजलिस ऐं ॿियो जेके इज्तिमा आहिनि पुरअमन बणाया वञनि। वज़ीर दाख़िला इमाम बारगाहनि खां पोइ जेको आहे कराचीअ जे मुख़्तलिफ़ रोडनि तोड़े रस्तनि जो सिक्योरिटी जो जेको सिक्योरिटी डिप्लॉय कई वई आहे, उन बाबति बि पुलिस खां आगाही वरिती आहे। वज़ीर दाख़िला जो चवणु आहे त मुहर्रमुल हराम आशूरनि जो जेको ॾींहुं आहे, असीं उमेद रखूं था त पूरी कराची समेत सिंध जा जेके ॿिया शहर आहिनि उन्हनि में बि जेको आहे अमन अमान सां गुज़ारे वेंदो। ॿिए मां ॿुधाईंदो लाइ त वज़ीर दाख़िला सां गॾोगॾु एडिशनल आईजी कराची जेको आहे उहो बि उन सां गॾु हुयो, जंहिं कराचीअ जे मुख़्तलिफ़ जेके इमाम बारगाह आहिनि उन्हनि जो दौरो करायो आहे, जंहिंमें मलीर आहे ऐं ॿिया इलाइक़ा आहिनि। वज़ीर दाख़िला जो चवणु आहे त असांजी कोशिशि आहे त 10 मुहर्रम जा जेके जुलूस आहिनि उहे अमन अमान सां थी गुज़रनि। जी महिरबानी अवां जी अपडेट